जदीद दौर में टेक्नोलॉजी जे करे केतिरियूं सहूलियतूं थींदियूं पयूं वञनि। हथरादू ज़हानत त दंग करे छॾींदड़ तरक़ीअ जो मिसाल बणिजी वई आहे, जंहिंजी मदद सां तव्हां कहिड़ो बि ख़्यालु लिखी उनखे तस्वीरी सूरत ॾेई सघो था। सीड़पकारी बैंक गोल्डमैन सॉक्स जी हिक रिपोर्ट में चयो वियो आहे त हथरादू ज़हानत 30 करोड़ नौकरियुनि जी जाइ वालारे सघे थी। रिपोर्ट में चयो वियो आहे त उन जे करे रुॻो अमेरिका ऐं यूरोप में ई चोथों हिसो नौकरियूं ख़तम थी सघनि थियूं, जॾहिं त नए मौक़नि ऐं पैदावारी सलाहियतुनि में बि वाध थी सघे थी ऐं इहा आलमी सतह ते तयारु थींदड़ शयुनि ऐं कमकार में 7% वाध करे सघे थी। बैंक गोल्डमैन सॉक्स जी रिपोर्ट में चयो वियो आहे त हथरादू ज़हानत जा असर मुख़्तलिफ़ शोबनि में मुख़्तलिफ़ हूंदा, जहिड़ोकि इंतिज़ामी नौवियत जे मामलनि में 46% ऐं कानूनी कमकार में 44% कम पाण मुरादो तौर थी वेंदा, पर तामीराती शोबे में रुॻो 6%, जॾहिं त सार संभाल जे शोबे में 4% कम पाण मुरादो तौर थींदा। इन खां अॻु हिक रिपोर्ट में ॿुधायो वियो हो त कुझु आर्टिस्टनि खे हथरादू ज़हानत जे इमेज जनरेटर्स बाबति उहे ख़दशा आहिनि त उहा उन्हनि जे रोज़गार जे मौक़नि खे नुक़सान पहुचाए सघे थी। कुझु माहिर तजिज़िया निगारनि जो चवणु आहे त हथरादू ज़हानत जे करे सहाफ़ियुनि खे वॾी ॾुखियाईनि सां मुंहुं ॾिसणो पवंदो, उन्हनि जे कमकार समेत पघारुनि में वॾी हद ताईं घटिताई ईंदी। आलमी माहिरनि जो चवणु आहे त ईंदड़ कुझु सालनि में AI जे तख़लीक़ी कमनि जी घणी पैमाने ते थियण जे करे बेरोज़गारी वधण वारा असर पवंदा रहंदा। इहो ई सबबु आहे जो जेकॾहिं हथरादू ज़हानत बि माज़ीअ जी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी वांगुरु तरक़ी कई त उहा थोरे ई वक़्त में नौकरियूं घटाए छॾींदी।